औज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। फरमान नबवी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। बदतरीन बानू उहो आहे जेको पंहिंजे घर वारनि खे तंग कंदो रहे थो। फरमान नबवी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। पंहिंजे वालिदैन सां नेकी कयो त जीअं अव्हांजो औलाद अव्हां सां नेकी करे। अव्हां पाक दामन रहो त जीअं अव्हां जूं औरतूं बि पाक दामन रहनि। फरमान नबवी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। माउ जे पेरनि हेठां जन्नतुल फिरदौस आहे। फरमान नबवी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। टिनि शयुनि में हरगिज़ देरि न कयो। नंबर 1 नमाज़ में, नंबर 2 जनाज़े नमाज़ में, नंबर 3 बेवाह जे ॾुख में शरीक थियण में।